जनाज़े सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां हर साल या हिन साल बि 30 योम मादरे वतन जे जलसो हटड़ी बाईपास लॻ मुनक़िद कयो वियो आहे। हिते पूरी सिंध मां औरतुनि तोड़े मर्दनि जा वॾे तइदाद में काफ़िला पहुतल आहिनि ऐं उन खां अलावा SDP जा मरकज़ी अॻाण बि हिते मौजूदु आहिनि। अॼु त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो छा चवणु आहे। जी योम मादरे वतन ते तव्हां सभिनी खे जेके हिते आया आहिनि दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾियां थी। ऐं हीउ जेको योम मादरे वतन आहे त उहो असांजो मुक़दस ॾींहुं आहे ऐं कंहिं ईद खां घटि ॾींहुं कोन्हे। ऐं जॾहिं हिते असांजियूं भेणूं भाउर बुज़ुर्ग बच्चा सभु गॾु थींदा आहिनि त असांखे इंतिहाई घणी ख़ुशी थींदी आहे। ऐं असां डॉक्टर कादर मंगसी साहब जी अॻुवाणी में चेयरमैन सिंध डॉक्टर कादर मंगसी जी अॻुवाणी में ऐं सॼी सिंध जा काफ़िला हिते रसंदा आहिनि ऐं तमामु ख़ुशि ऐं पुरजोश सां ही ॾींहुं असां मल्हाईंदा आहियूं। ऐं असां सभु सिंधवासी सिंध धरतीअ खे पंहिंजी माउ जो दर्जो ॾिनो आहे त असां सभु उनजा बचा आहियूं ऐं असां तमामु घणा ख़ुशि आहियूं। ऐं साल खां पोइ असां हिन ॾींहं जो इंतज़ारु कंदा आहियूं त हीउ ॾींहुं कॾहिं ईंदो जंहिंमें असांजूं ख़ुशियूं ऐं असांजूं पंहिंजाइप असांजूं सभु मेल मिलाप जेके थींदा आहिनि पंहिंजे भाउरनि सां भेणुनि सां ऐं असांजे सिंधियुनि सां त उहो असांजो हीउ ॾींहुं जेको आहे उहो मुक़दस ॾींहुं आहे। योम मादरे वतन पंहिंजी धरती माउ जो ॾियारो करे मल्हाईंदा आहियूं। यकीनन अॼु हिन ग्राउंड में लखे सिंधी माण्हू गॾु थी पंहिंजे महबूब काइद सां गॾु वचन वरजाईंदा ऐं हिन क़ौम लाइ सॼी सिंध जे लाइ हीअ जदोजहद कयूं पिया। इंशा अल्लाह ताला हिकिड़े ॾींहुं हिन धरती माउ जे ॾियारे ते मिलियन माण्हू गॾु हूंदा ऐं इंशा अल्लाह ताला पंहिंजे हक़नि लाइ ऐं पंहिंजे हिन ग़ुलामी जी कारी रात लाइ पंहिंजे बावकार तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारण लाइ जदोजहद जारी हूंदी। अॼोको हीउ असांजो धरती जो ॾियारो आहे, ईद जो समा हूंदो आहे सिंधी क़ौम लाइ। वाहिद सिंध तरक़ी पसंद पार्टी कॉम्प्रेशन में आहे जेका धरती जो ॾींहुं करे मल्हाईंदी आहे। हर पार्टी हर जेको आहिनि फ़र्द उहे कंहिं फ़र्द जे नाले सां का सालगिरह थींदी आहे या को उनजी वरसी थींदी आहे, पर हीअ तरक़ी पसंद पार्टी जेको आहे हर साल पंहिंजी धरती जो ॾींहुं मल्हाए करे हिन धरती सां वचन कंदी आहे त जेसिताईं हिन धरती ते ग़ुलामी आहे, हिन धरती ते जेको आहे हिन धरती जे माण्हुनि सां नाइंसाफ़ी आहे, ज़ुल्म आहे, उन वक़्त ताईं ही पंहिंजी जदोजहद जारी रखंदी। ऐं हिते अज़म कयो वेंदो आहे, हिते कसम खयो वेंदो आहे त असां हिन धरती खे आज़ाद ऐं ख़ुशहाल कराईंदासीं। इन खे तव्हां ख़ुदि पाण ॾिसी सघो था। माशाल्लाह माशाल्लाह हिंद सिंध खां पूरी सिंध खां ही पब्लिक जेका आई आहे, ही नंढड़ा ॿार जेके आया आहिनि, ही सम्झ असांजो हिकिड़ो ईद जो ॾिहाड़ो आहे। असांखे तमामु ख़ुशी थी आहे ऐं हेतिरी पब्लिक तव्हां ॾिसो त माशाल्लाह नियाणियूं नंढड़ा ॿार नंढड़ा छोकिरा छोकिरियूं सभु ॿचिड़ा वठी पंहिंजा पहुता आहिनि त ज़ाहिरी असांखे पंहिंजे मादरे वतन सां मोहबत आहे, प्यार आहे, इन जे करे न। साईं योम मादरे वतन सिंध तरक़ी पसंद पार्टी पंहिंजे जेको आहे जनम ॾींहं खे सिंध धरती माउ जो ॾींहुं मल्हाइणु शुरू कयो। इहा रवायत सिंध तरक़ी पसंद पार्टी जी क़यादत जनाब डॉक्टर कादर मंगसी साहब विधी। छो त सिंध में समूरा जेके समूरियूं पार्टियूं उन्हनि पंहिंजे लीडरनि जूं जेके सालगिरह मल्हायूं, पर तरक़ी पसंद पार्टी पंहिंजी पार्टी खे पंहिंजे वतन पंहिंजी धरती माउ जो ॾींहुं मल्हाइण खां पोइ ही मैसेज कयो त घटि में घटि ही इनकलाबी हिकिड़ो मैसेज हो जो असांजी सॼी सिंध असांजा सिंध जा माण्हू हिन इज्तिमाही सोच ॾांहुं जुड़नि ऐं हिकु इनकलाबी पार्टी जो जेको जनम ॾींहुं आहे उनखे धरती माउ जे ॾींहं सां ॻंढणु हिकिड़ी नई रवायत हुई सिंध में, हिकिड़ी नई कोशिशि हुई ऐं उहा इंतिहाई वॾे पैमाने ते कामयाबु वई आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जो जेको योम मादरे वतन आहे इहो सालियानो पार्टी जो ईद जो ॾियारो आहे। उनखे तरक़ी पसंद पार्टी जा कारकुन हिकु जोश ऐं जज़्बे सां भरपूर तरीक़े सां मल्हाईंदा आहिनि। जंहिंजो अॼु ही तव्हां ॾिसी रहिया हो, हिते लखे माण्हू आहिनि। सिंध जे माण्हुनि में सियासी सुजागी पैदा थी चुकी आहे। डॉक्टर कादर मंगसी सरवानी करे रहियो आहे ऐं माण्हुनि खे ख़ुशूसन हिन योम मादरे वतन जे जलसे जे मौक़े ते तव्हांजे तससुस सां पैगाम ॾियणु चाहियां थो त ख़ुदा सिंधी क़ौम जी तब्दीली लाइ ईंदड़ इलेक्शन में पंहिंजो वोट सही ऐं हक़दार जेके उम्मीदवार उन्हनि खे ॾिजो ऐं सिंध तब्दीली तरफ़ वञी रही आहे। टियों योम मादरे वतन आहे, हर साल वांगुरु मल्हायो पियो वञे ऐं अॼु तव्हां ॾिसो था पिया पाण त ख़ासि तौर ते लेडीज़ जी बि वॾी शिरकत थी आहे ऐं अॻु खां वधीक थी आहे।
ऐं आवाम बि उन खां वधीक आहे, अञा माण्हू अचनि पिया। जीअं जीअं जलसो अॻिते वधंदो वेंदो त आवाम जी शिरकत वधंदी ऐं डॉक्टर साहिब जो पैगाम इहो जर जंगम पहुचंदो। जेको उनजो प्रोग्राम आहे उहो तव्हांजे अॻियां आहे ऐं स्पीकर ॻाल्हाईंदा, इन ते रोशनी विझंदा। असां बि उन में शिरकत थियण लाइ हिते दोस्तनि सां गॾु शरीक थिया आहियूं ऐं आख़िर ताईं इनशाला वेंदासीं। सिंध जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, डॉक्टर कादर मक्सी जिंदाबाद। जी नाज़रीन, तव्हां हिते आयल माण्हुनि ऐं मरकज़ी अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो ई चवणु आहे त 30 साल अॻु डॉक्टर कादर मक्सी योम मादरे वतन जो ॾियारो मल्हाइण जो ऐलान करे असांखे हिकु ईद मल्हाइण जो मौक़ो फ़राहम कयो आहे। असां 24 फरवरी ते हर साल हिते हैदराबाद में गॾु थी असां इहो वचन वरजाईंदा आहियूं त सिंध असांजी माउ आहे, असां हुन में रहंदड़ हुन धरती जा हिलाली पुट आहियूं। जॾहिं त इन्हनि जो इहो बि चवणु हो त ॿियूं पार्टियूं जेका शख़्सी तौर ते ॾियारा मल्हाईंदियूं आहिनि, पर असां SDP या वाहिद पार्टी आहे जेको पंहिंजी धरती सां पंहिंजो जेको ॾियारो मल्हाईंदी आहे। कैमरामैन टीम सां गॾु आज़ाद लाल हुसैन, कल्याण TV, हैदराबाद।